ख़बर शामिल कंदा हलूं सकरन मां। सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले नवाबशाह जो आम इजलास मरकज़ी जनरल सेक्रेटरी रोशन अली बुर्डो जी सदारत में अहमदाबाद शादीहाल सकरन में थी गुज़रियो, जंहिंमें ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं यूनिटनि जे सीनियर वर्करनि ऐं उहिदेदारनि शिरकत कई। इजलास में मरकज़ी अॻवान सहज़ैन शाह, मरकज़ी अॻवान अमीर अली थेबो, फलक शेरोद, मुजीब माची, असलम कोरेजो ऐं धणी बख्श कलोई पिणु शिरकत कई। इजलास में तनज़ीमी कारकर्दगी ते तनक़ीदी जाइज़ो वरितो वियो, जॾहिं त ईंदड़ मकानी चूंडनि बाबति हिकमती अमली जोड़ी वई। इजलास खां पोइ रोशन अली बुर्डो मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे चयो त पीपी सिंध जे माण्हुनि सां वेसाव घाते करे रही आहे। सिंध जे 8 सेनेटरनि मां 6 गैर सिंधी चूंडियल सिंधी माण्हुनि जी तज़लील आहे। अफ़सोस सां चवणो थो पवे त जिन माण्हुनि खे सिंध जे सूरनि या मसइलनि जी का ॼाण ई न आहे, उन्हनि खे वज़ारतनि या आम उहिदनि ते विहारियो थो वञे, जंहिंजो सबबु पैसो आहे। जेको माण्हू पैसनि ते सीटूं वठी ऐवाननि ताईं पहुचंदो, उहो आवाम जी छा ख़िदमत कंदो। सहज़ैन शाह चयो त मुल्क जो सियासी निज़ाम शफ़ाफ़ नाहे। मथीं सतह खां वठी हेठीं सतह ते हिन चयो त सेनेटरनि जे मडी पुराणी आहे, जेका मुल्क जे वजूद खां वठी लॻंदी अची केॾी न बदकिस्मती आहे, जो पाकिस्तान अञा ताईं उन जो हल न कढी सघियो आहे। हिन चयो त यूसुफ रज़ा गिलानी उन शागिर्द वांगुरु आहे जेको पैसे ॾेई मार्कूं वठंदो आहे या कापी करे पास थिए थो। उन करे ऐवान करप्शन जो गढ़ बणिजी चुका आहिनि। जेकॾहिं इलेक्शन खे शफ़ाफ़ न बनायो वियो त मुल्क लाइ हेकार साबित थींदो। लॻे ईअं पियो त ईंदड़ वक़्तु जेको ॾाढो सो गाबो वारो क़ानून लागू थींदो। अॼु जूं ख़बरूं पूरियूं थियूं।